अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वहाँ के पहली कार माहिया फराज शाह। सबका पर एक नज़र हेडलाइन ते। लबनान के हथियारबंद फौज के कमांडर इन चीफ के फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर से मुलाकात, गडियल दिलचस्पी के मामलन, इलाकाई सिक्योरिटी सूरत हाल और दिफाई ताउन ते गाल बोल। ISPR मूजिब मुलाकात में पाकिस्तान और लबनान की फौज विच में ताउन वधाइण ते इतफाक़ कयो वियो। लबनानी कमांडर इन चीफ ख़िते में अमन लाइ पाकिस्तान के किरदार के साराहियो। अमरीकी सदर डोनाल्ड ट्रंप चयो आहे त ईरान सां मुआहदे ते 2 खां 3 ॾींहनि में सयूं थी सघनि थियूं। हुर्मुज़ वारो लंघो वेझो अमरीकी हेलीकॉप्टर किरियो आहे। ॿई पायलट ख़ैरियत सां आहिनि। उन जी बाज़ाब्ता रिपोर्ट जारी कंदासीं। अमरीकी सदर वधीक चयो आहे त नेतन्याहू ते वाज़े करे छॾियो आहे त जेकॾहिं हिन जंग कई त हू मैदान में अकेलो हूंदो। 5 इलाक़ाई मुल्कनि राब्तो करे इसराइली वज़ीर आज़म मथां दबाव विझण जी दरख़्वास्त कई हुई। ईरान के नेशनल सिक्योरिटी काउंसिल के सरबराह इब्राहिम अज़ीज़ी चयो आहे त ईरान नथो सम्झे त अमरीकी सदर दयानतदारी सां ॻाल्हाए रहियो आहे। अमन मुआहदे जो दारोमदार अमेरिका जे तर्ज़ अमल ते आहे। इहो ई रवैयो रहियो त अमन मुआहदो मुमकिन नाहे। अमरीकी मीडिया के इंटरव्यू में इब्राहिम अज़ीज़ी चयो आहे त असांखे अमेरिका ते एतमाद नाहे ऐं एतमाद खां सवाइ ॻाल्हियूं जारी रखणु मुमकिन नाहे। हिन मरहले दौरान एटमी मामलनि ते के बि ॻाल्हियूं न पयूं थियनि। अमरीकी नायब सदर JD वेंस चयो आहे त ईरान सां ॻाल्हियुनि में अमेरिका पंहिंजा हदफ़ हासिल करण लाइ बहितर पोज़ीशन में आहे। ईरान संजीदा तजवीज़ूं पेश करे रहियो आहे। JD वेंस वधीक चयो आहे त जेकॾहिं ईरान सां मुआहदो थिए थो त अमेरिका अवाम लाइ वॾी कामयाबी हूंदी। कंदरपुर पुलिस पारां बदनाम धाड़ियल मलकज़ार उर्फ मलो बहलकाणीअ खे मुक़ाबले में मारण जी दावा गोज़पुर भरिसां गुंजी इतला ते ऑपरेशन दौरान पुलिस ऐं ॾोहारियुनि विच में फायरिंग जी ॾे-वठि। पुलिस तर्जुमान जो चवणु आहे त मुक़ाबले में बदनाम धाड़ियल मलकज़ार उर्फ मलो बहलकाणी मारिजी वियो। धाड़ियल जो लाश हथ करे संदसि कब्ज़े मां हिकु कलाशनकोफ हथ कई वई। पुलिस तर्जुमान मूजिबि मारिजी वियल धाड़ियल मथां क़तल, अग़वाउनि ऐं ॿियनि ॾोहनि जा 70 खां वधीक केस दाख़िल हुआ। सिंध सरकार तरफ़ां सदस्य सिर जी क़ीमत 1 करोड़ रुपया रखण जी सिफ़ारिश कई वई हुई। पाकिस्तान पीपल्स पार्टी हुकूमत के बजट लाइ ग्रीन सिग्नल ॾेई छॾियो। वफ़ाक़ी हुकूमत ऐं पीपल्स पार्टी में बजट जे केतिरनि ई तजवीज़ुनि ते इतफ़ाक़। कुझु तजवीज़ुनि ते ॻाल्हियुनि लाइ टेक्निकल टीमूं मुशावरत जारी रखंदियूं। इस्लामाबाद में सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ विच में मुलाक़ात। वज़ीर आज़म तरफ़ां बजट ते ख़दशा ख़त्म कराइण जी ख़ातिरी। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सदर खे गिलगित बल्तिस्तान जे चूंडुनि में पीपल्स पार्टी जी कामयाबीअ ते मुबारकबाद बि पेश कई। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त नौजवान बिलावल असां खां वधीक बहितर चूंड मुहिम हलाए, जंहिं ते सदर आसिफ अली ज़रदारी जवाब ॾींदे चयो आहे त आख़िर पुट कंहिंजो आहे। PDMA तरफ़ां सिंध में 12 जून ताईं शदीद गर्मीअ जी अॻकथी। हीट व्यू अलर्ट बि जारी। मामूल जी गर्मी पद खां 4 खां 6 सेंटीग्रेड डिग्री वधीक रहण जो इम्कान। कराची डिवीज़न में 9 खां 12 जून दौरान गर्मी पद 39 खां 42 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुचण जो इम्कान ज़ाहिर। PDMA मुताबिक़ सखर, शिकारपुर, लाड़काणे ऐं जेकबाबाद समेत केतिरनि ई ज़िलनि में गर्मी पद 48 खां 51 सेंटीग्रेड ताईं पहुची सघे थो। हैदराबाद, बदीन, थरपारकर ऐं ॼामशोर में गर्मी पद 42 खां 45 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुचण जो इम्कान। वडाणी वेझो जवाबदारनि घर अंदर निंड सुतल नौजवान खे कुहाड़ियूं हणी क़तल करे छॾियो। ॻोठ रसूल बख़्श चाचड़ में घर धणी 30 वरनि जो सदरुद्दीन चाचड़ बेदर्दी सां क़तल। इतला ते पुलिस पहुची लाश तहवील में वरितो। पोस्टमार्टम बाद मड़ वारसनि हवाले। बख्शापुर पुलिस जो चवणु आहे त वाक़े जी जांच कई पई वञे। जवाबदारनि खे जल्द गिरफ़्तार कयो वेंदो। सकरन वेझो पोरियत गुरबत खां तंग अची आपघात करे छॾियो। ॻोठ बेलूमाड़ी में सोराब लकारी पाण मथां पिस्टल जो फायर करे ज़िंदगीअ जो अंत आंदो। वारसनि मूजिबि पोरियत गुरबत सबबि काफ़ी अरसे खां परेशान रहंदो हुयो, जंहिं करे हुन अहिड़ो क़दम खंयो आहे।